नाज़िरतो देरो में प्राइवेट स्कूल्स रीजन लाड़कानो के डिप्टी डायरेक्टर अब्दुल वाहिद मेहमान मुख्तलिफ प्राइवेट स्कूलन जा दौरा करे SOPs जो जायज़ो वरतो। उन हवाले से ॾिसूं था यूनिस उमरो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, रतोदरो में प्राइवेट स्कूल्स रीजन लाड़काना के डिप्टी डायरेक्टर अब्दुल वाहिद मेमण, असिस्टेंट रजिस्ट्रार यासिर अली सोलंगी, ऑफिस असिस्टेंट अतीक रहमान और क्लार्क अली रज़ा काजी जा मुख्तलिफ प्राइवेट स्कूलन जिनमें मुनीर पब्लिक हाई स्कूल रतोदरो, गैलेक्सी पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल, इस्लामिया पब्लिक हाई स्कूल और बेन स्कूलन जा दौरा कंदे मेहरान टीवी से पंहिंजा वीचार हिन तरह वंडिया आहिनि। बहरहाल हाणे वधि में वधि कोशिशि आहे असां तव्हांजो ताउन खपे। सभिनी असां इहो रिक्वेस्ट कंदासीं असां इदारनि जे जेके सरबराह आहिनि जेके स्कूलनि जा प्राइवेट वारनि सां त तव्हां मिली करे असां SOPs ते अमल करायूं, ॿारनि जी ज़िंदगी बचायूं, सुठी तालीम ॾियूं। इहो ई असांजो मोटिव आहे। मुंहिंजी पर्सनल राय आहे त प्राइवेट स्कूल इदारा लाइ बि हिकु वॾी सेक्रेटरीट जी ज़रूरत आहे, छो त ओतिरो ई हिन जो एक्सपोजर आहे जेको असांजो गवर्नमेंट स्कूलनि जो आहे। मां त इहो चवंदुमि घटि में घटि तालुके न त ज़िले में ज़रूरु हिन जो ऑफिसिस खोली वञनि, जी कोऑर्डिनेशन होंगी, प्रॉपर मॉनिटरिंग होंगी, प्रॉपर एवेल्यूशन होंगी, तभी असां प्राइवेट स्कूलन जो असां ऊंचो मयार कंदासीं। ऐं मेरिट ते असांखे उनजी रजिस्ट्रेशन करणु घुरिजे। सभ खां पहिरीं मेरिट ते असांखे ॾिसी उनजी रिन्यूअल ॾियणी पवंदी, तंहिंजे करे असां अॻिते हली सघूं था, न त को सर्वाइवल न आहे। हिकिड़ो त बिज़नेस कयो वियो आहे हिकिड़े हंधि त वाकई तालीम सुठी ॾिनी थी वञे। असां हुनखे जॾहिं कम्पीट कंदासीं त हाणे इहा असांजी एफर्ट इहा आहे वठणु घुरिजे। मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी डिपार्टमेंट खे, एजुकेशन स्कूल डिपार्टमेंट खे, त ज़िले लेवल ते हिकिड़ी डिस्ट्रिक्ट सेटअप क़ाइमु कयो वञे या प्रॉपरली प्राइवेट स्कूल जी बि मॉनिटरिंग ऐं चेकिंग थी सघे। असल में जीअं त कोरोना वायरस जे पकड़जण खां बाद में असां वटि काफ़ी स्कूल्स जेके हुआ गवर्नमेंट जा हुआ या प्राइवेट स्कूल्स उहे बंदि कया विया, पर रिसेंटली हाणे गवर्नमेंट इहो ऐलान कयो आहे त जेके असांजा प्राइवेट स्कूल्स हुजनि या गवर्नमेंट जा उहे सभु खोलिया वञनि, SOPs खे फॉलो कंदे खोलिया वञनि। त इहो जेको नुक़सानु असांजो थियो आहे मां नथो सम्झां त उहो एतिरो जल्दीअ में भरिजी सघिजे थो, छो त उन सां असांजा जेके काफ़ी ॿार आहिनि उन्हनि जा इम्तिहान बि मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि जो जेको डेली शेड्यूल आहे, स्कूल टाइमिंग वग़ैरह सभु कुझु असांजी डिस्टर्ब थी वई आहे। ऐं इन खाल खे भरिजण जे लाइ असांखे तमामु घणी महिनत करणी पवंदी। गवर्नमेंट सेक्टर आहे, जीअं हाणे असां स्कूलनि में वञूं था, विज़िट कयूं था ऐं इहो ॾिसूं था त SOPs फॉलो थियनि था या नथा थियनि। इन जे लाइ असां सिर्फ़ु इंस्पेक्शन इन जे लाइ करे रहिया आहियूं त असां ॾिसूं त SOPs फॉलो थियनि था या नथा थियनि। बाक़ी जेके टीचर्स आहिनि असांजा गवर्नमेंट जा हुजनि या खणी असांजा प्राइवेट स्कूल्स जा हुजनि, उन्हनि खे तमामु घणी महिनत करणी पवंदी। जेतिरी हू अॻु में कंदा हुआ हाणे मां सम्झां उन्हनि खे डबल करणु घुरिजे, तॾहिं इहो असां पंहिंजो खाल जेको थियो आहे इनखे पूरो करे सघूं।